नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ कामिल लाड़क में शहरी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान ख़ासकेली पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त मां मौजूदु आहियां पीर जे ॻोठ लॻ ॻोठ कामिल लाड़क में, जिते कंहिं क़िस्म जी का बि सहूलियत न आहे, न हिते अस्पताल आहे, न हिते रोड रस्तो आहे ऐं न हिते को बिजली जो सिस्टम आहे। अचो त इन हवाले सां हितां जे रहवासी सां गौर वीचार कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कहिड़ी कहिड़ी सहूलियत न आहे ॻोठ में? सहूलियत साईं हिकु त नालीअ जी न आहे असांखे, रोड नालीअ जी, तंहिंखां पोइ असांखे बिजली बि न आहे, तंहिंखां पोइ असांखे प्राइमरी स्कूल खपे। गवर्नमेंट खे कहिड़ी अपील कयो पिया हींअर इहा ई अपील कयूं था त असांखे स्कूल बि खपे प्राइमरी, ऐं असांखे नाली रोड बि खपे। बिजली असांखे हेॾा पीर वठा खपे, बिजली आहे ई कमी छा सूरत हाल आहे ॻोठ में? सूरत हाल इहा ई आहे त न रोड आहे, न गैस आहे, न बिजली आहे, काई बि ॻोठ जो फैसिलिटीज़ वग़ैरह काई बि न आहे। लाइट आहे जेका ट्रांसफार्म वग़ैरह लॻल आहिनि, हलंदी न आहे लाइट बिल्कुलु बि। घणे टाइम खां वठी ॻोठ जी सूरत हाल रही आहे? ऐं रोड नालियूं त इलाही टाइम थी वियो आहे, बाक़ी लाइट खे तक़रीबन 2 साल 2.5 साल थी विया आहिनि। ऐं हिते ॻोठ में घरनि घणनि जी आबादी आहे, केतिरा घर आहिनि? तक़रीबन 50-55 घर आहे ॻोठ में। फैसिलिटी काई बि न आहे, ॿार तव्हां ॾिसो था पाण ई, स्कूल वग़ैरह कुझु बि न आहे, गैस वग़ैरह काई शइ न आहे। गवर्नमेंट खां कहिड़ी अपील कयो पिया? गवर्नमेंट खां इहा ई अपील था कयूं त बस वारनि खे असांखे ॾिनो वञे, हर शइ फैसिलिटीज़ ॾिनी वञे असांखे। हाली न असांखे ग़रीब मिसकीन आड़ियूं खाऊं था, असां का शइ कान्हे, नेत्रनि जा ॾुखिया आहियूं, रोडनि जा, गैस जा, सभ जा ॾुखिया आहियूं असां। जेके हिते वोट वठण ईंदा आहिनि उन्हनि खे तव्हां चयो आहे? चयो आहे चयो आहे असां, हा हा, असां खोड़ चयो आहे, असां का शइ न। ऐं असांखे हाणे प्राइमरी उन्हनि खां स्कूल कहिड़ी अपील कयो पिया जेके वोट वठी आहिनि तव्हां वटि? इहा ई नालीअ गैस जी गैस जी, नालीअ जी, पाणी हिन में जो बीहे थो त असां कीअं वञूं अचूं? असां ग़रीब मिसकीन, असां रोज़ आण खाइण वारा, मज़दूरी करनि पुट, तॾहिं आणनि तॾहिं खाऊं। जाते ताते शहरनि में रोड नालियूं सभु असांजा रोडनि जा ॾुखिया, नालियुनि जा ॾुखिया आहियूं, पुट स्कूल जा ॾुखिया आहियूं, ॿार अहिड़ा पढ़ण था वञनि शहर मंझि। अलाह साईं करे नंढा वॾा असां वोट था ॾियूं त घटि में घटि असांखे बि त सुख सुहारो को हुजे नी पुट, कंहिं रोड जो, कंहिं नालीअ जो, कंहिं गैस जो, कंहिं बिजलीअ जो। न असां वटि बिजली, महू मच्छर त ॾिसो असांजा अहिड़ा ॿार पटिजी था वञनि, निंड आराम कोन था करनि। हा, असां ॾींदासीं वोट, पर को सुख सुहारो बि त असांखे को करे नी अबा, तो वोट ॾींदासीं, अहिड़ी ॻाल्हि बि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।